इल्म रूहानियत जी बरकत, इल्म मुशाहदात जी बरकत तव्हांखे सम्झायां पियो। सामईन किथे किथे ईअं बि फ़रमान आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया मुंहिंजे हथ में कुझु बि न आहे, नफ़े नुक़सान जो मालिक आउं न आहियां। इहे वाक़िया बि हदीस पाक में औलिया किराम बि ईअं फरमाईंदा आहिनि, बेशक सच आहे। किथे किथे हदीस पाक में अहिड़ा वाक़िया बि मिलनि था। ही छा राज़ आहे? अल्लाह अकबर। इन जे लाइ फ़हम ही आहे, हिकु आहे मुहिब, ॿियो आहे महबूब। जॾहिं मानो मुहिब जे मक़ाम में हूंदो आहे, मुहिब छा खे चइबो आहे? मुहिब उन खे चइबो आहे जेको कंहिं ॿिए सां मुहबत करे। मुहिब ॿिए सां मुहबत करे, नखरो मुहिब न कंदो आहे, नखरो महबूब कंदो आहे। मुहिब महबूब जे अॻियां पंहिंजी हस्ती खे मिटाईंदो आहे, चवंदो आहे आउं त कुझु बि न आहियां, सभु शइ मुंहिंजा महबूब तूं आहे। उहो मुहिब छा चवंदो आहे? चवंदो आहे हीउ माल मुंहिंजो त न आहे, हीउ माल सभु तुंहिंजो आहे। दुनिया में दस्तूर आहे न, मुहिब ऐं महबूब जो दस्तूर आहे। अगरि कंहिंजी कंहिंसां मुहबत थी वञे, छा चवंदो आहे? बाबा माल त मुंहिंजो न आहे, ए मुंहिंजा महबूब ई समूरो माल तुंहिंजो आहे, चयो वेंदो आहे। इन जो इहो मतिलबु न आहे त वाक़ई उनजो माल न आहे, माल ज़रूरु आहे उन वटि, इख़्तियार ज़रूरु आहे, पर मुहबत उनखे आजिज़ी करण ते मजबूर करे छॾियो आहे। पूरी काइनात में, काइनात इंसानियत में हुज़ूर खां वधीक ख़ुदा जा मुहिब कोई और न आहिनि। जेतिरा मुहिब अल्लाह जी ज़ात के चाहण वारा, खुदा सां इश्क करण वारा, खुदा सां मोहब्बत ऐं प्यार करण वारा तव्हां असांजा आका मदीने वारा साईं आहिनि, एतिरा काइनात में और कोई इंसान के शरफ़ हासिल न आहे। हुज़ूर आलमे मुहिब जे मक़ाम ते ईंदा हुया, फरमाईंदा हुया आउं कुझु बि न आहियां, सभु कुझु मुंहिंजे रब जी ज़ात आहे। इहा मक़ाम अबदियत हुई। बेवकूफ़, तूं हुज़ूर जे शान खे न सम्झी सघियो आहे। जॾहिं हुज़ूर आलमे महबूबियत जे मक़ाम में हूंदा हुआ, यानी हुज़ूर ख़ुदि महबूब हूंदा हुआ, अल्लाह उन्हनि जो मुहिब बणिबो हो, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़ार अहिड़ा वाक़िया ज़ाहिर फरमाईंदा हुआ, सहाबा किराम खे बेअत फरमाईंदा हुआ, अल्लाह जो क़ुरान नाज़िल थींदो हो, यदुल्लाहि फ़ौक़ अयदीहिम, ऐं महबूब इहो तुंहिंजो हथ न आहे, इहो अल्लाह जो हथ आहे। यदुल्लाहि फ़ौक़ अयदीहिम इन्नल्लज़ीना युबाइऊनका इन्नमा युबाइऊन अल्लाह। आलमे महबूबियत जे मक़ाम में हुया, हुज़ूर ख़ुदि मुख़्तियार। आलमे मुहब्बियत हुअं ई इंसान खे आजिज़ बणाए छॾींदी आहे। अरे हे इश्क ऐं मुहब्बत जा राज़ आहिनि, इन्हनि राज़नि में हथ विझी ईमान बर्बाद न कर। सभु वाक़िया तोखे किताबनि में अहादीस मुबारका में मिलंदा, पर इन्हनि खे सम्झण जे लाइ इल्म बातिन, इल्म रूहानियत जी ज़रूरत आहे। बस अगर इल्म रूहानियत ना है, इल्म बातिन जो नूर ना है, ज़िक्र इलाही जो नूर ना है, ही वुसात में ज़हन बशरी तंग आ। बस ही हदीस पढ़ी अटकी पयो, चवण लगो हुजूर जे शान जी तोहीन करण लगो, औलिया किराम जे शान जी तोहीन करण लगो, वहाबी बणजी वियो। अल्लाह अकबर। अगर इल्म बातिन जी खैरात हासिल कई, इल्म बातिन जी खैरात सां बशरी हिजाब में पर्दा ख़त्म थिया, आलम मक़ाम मुहब्बियत जो भी मुशाहिदो कई, आलम मक़ाम महबूबियत जो भी मुशाहिदो करे, चवण लगो बेशक हुजूर के जेके अल्लाह शान था कन सब हक़ के सुन्नी मुसलमान बणजी वियो। त सामईन, अगर हुजूर आलम महबूबियत जे मक़ाम ते हुया न, त क़ुरान मजीद के तव्हां पढ़ंदव, तव्हांजी अक़ल दंग रहिजी वेंदी। हुजूर ख़ुदा न आहिनि, हुजूर ख़ुदा न आहिनि, हुजूर अफ़ज़लुल बशर आहिनि। बेशक अक़ीदो ईमान आहे, पर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ तूं छा चवंदे? जॾहिं काफ़िरनि खे हुजूर पथरियूं लॻायूं, अल्लाह फरमायो महबूबियत तो त न लॻायूं, इहे अल्लाह लॻायूं। ही छा राज़ आहे? हुजूर ख़ुदा त न आहिनि। क़ुरान नाज़िल थियो आहे, वमा रमैता इज़ रमैता वलाकिन्नल्लाह रमा, ये पथरियूं तो न लॻायूं, अल्लाह लॻायूं। इनखे तूं तॾहिं सम्झंदे जॾहिं रूहानियत वारो इल्मु हासिल थिए न, बाद में ख़बर पवंदी हुजूर ख़ुदा न आहिनि। इहो उहो मक़ाम आहे जे मक़ाम हुजूर ख़ुदा जा महबूब आहिनि। हदीस पाक बुख़ारी मुस्लिम जी आहे। हदीस पाक जो मफ़हूम आहे, आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, जॾहिं बानो अल्लाह ताला जो मुहिब बणिबो आहे, मुहिब बणिबो आहे, अल्लाह जी मुलाक़ात जो मुहिब बणिबो आहे, बदले में अल्लाह भी उन जो मुहिब बणिबो आहे। ही आम माने जो इहो शान आहे। केतिरियूं ई अहादीस मुबारका मुंहिंजे ज़हन में न मौज़ू ते अचनि थियूं, जेके ज़हन खे कुशादे करण वास्ते आहिनि, पर टाइम पाए तकमील ते पहुतो आहे। सामईन, बस नुक़्तो अर्ज़ करण जो मक़सदु सिर्फ़ु ही हो
त बसि अगरि जेकॾहिं दीन सिखणो आहे त कंहिं ख़ुश्क मुल्ला वटि न वञ जंहिं वटि इल्म बातिन जो नूर ई न हुजे। उहो हमेशह वलीअनि जे शान में बि तौहीन कंदड़ हूंदो ऐं नबीअनि जे शान में बि तौहीन कंदड़ हूंदो। इल्मु सिखणो अथई त अल्लाह जे वलीअनि जे दर जी ग़ुलामी ॾे जो इन्हनि वटि इल्म ज़ाहिर जो बि नूर हूंदो आहे, इल्म बातिन जो भी नूर हूंदो आहे। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।